नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राह इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। ज़रूर अव्हांखे पसंद ईंदी सोई आहे त अॼु दुरूद पाक जी फ़ज़ीलत तव्हांजी खिदमत में अर्ज़ कंदुसि। यकीनन दुरूद पाक जो काफ़ी फ़ज़ीलतूं ऐं बरकतूं आहिनि, लेकिन मुख़्तसिर अॼु अव्हांजी खिदमत में अर्ज़ कंदुसि। पर उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ख़ातिर पाण में मुहब्बत रखण वारा जॾहिं मिलनि, हथ मिलाइनि ऐं नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते दुरूद मोकिलीनि, उन्हनि जे जुदा थियण खां पहिरीं ॿिन्ही जा समूरा गुनाह बख़्शिया वेंदा आहिनि। त प्यारा दोस्तो, केतिरी न असां तव्हांजे लाइ बरकत आहे, केतिरी न असां तव्हांजे लाइ इन जे अंदरि बहितरी आहे। जेकॾहिं ॿ मुस्लमान मुहबत सां पाण में मिलनि, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ख़ातिर मुहबत रखण वारा ऐं अल्लाह जे महबूब ते दुरूद पढ़नि त यकीनन जुदा थियण खां पहिरीं ॿिन्ही जा समूरा गुनाह बख़्शिया वेंदा आहिनि। त असां बि इहो कोशिशि कयूं त जॾहिं बि के मुस्लमान भाउ सां मिलूं त अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन ते दुरूद पाक पढ़ूं त यकीनन असां तव्हांजा बि गुनाह माफ़ थी वेंदा। अमल कयूं, यकीनन अल्लाह पाक बरकतूं अता फ़रमाईंदो ऐं गुनाहनि जी बख़्शिश फ़रमाईंदो। कोशिशि कयूं त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते कसरत सां दुरूद पढ़ूं। यकीनन अल्लाह जे महबूब जे मथां कसरत सां दुरूद पाक पढ़ण वारो क़यामत जे ॾियारे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे ज़्यादा वेझो हूंदो। अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान मुबारक बि आहे त क़यामत जे ॾियारे मिशर जे मैदान में मूंखे सभ खां वधीक वेझो उहो माण्हू हूंदो जंहिं दुनिया में मूं ते कसरत सां दुरूद पाक पढ़िया हूंदा। त प्यारा दोस्तो, देरि न करियूं, हीअ ज़िंदगी आहे त इन ज़िंदगी में असां अमल हासिल करे वठूं। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी जी बख़्शिश मग़फ़िरत फ़रमाए, अल्लाह पाक अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हीअ हुई अॼु जी मुख़्तसिर मालूमात जेका मूं अव्हां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।